उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल विलेज ऐं खैबर में वापारी रात जे वक़्तु कणक जूं गाॾियूं ज़िले खां ॿाहिरि सप्लाई करे रहिया आहिनि। हिकु तरफ़ डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र खोराक खाते खे गैर क़ानूनी तौरु कणक जी चुरपुर ते नज़र रखण ऐं ज़ख़ीरा अंदोज़ कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जी हिदायत कई आहे त ॿिए तरफ़ उडेरोलाल विलेज में वापारी रात जी ऊंदाहि में कणक जूं गाॾियूं ज़िले खां ॿाहिरि सप्लाई करे रहिया आहिनि। जीअं त डिप्टी कमिश्नर मटियारी जी कयल हिदायतनि खे खोराक खाते हवा में उॾाए छॾियो आहे। खोराक खाते किथे बि नज़र नथी अचे वापारी सरेआम कणक जूं गाॾियूं भराए ज़िले खां ॿाहिरि मुंतक़िल करे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सूमरो ऐं अवांजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।